बाबू अम्मा फातिमा ज़हरा जो घोट मुझे मदीने जे मीर जो सुनो भा एड़ो भा जेला हुजूर फरमायो त अली तू मुझो दुनिया में भी भा है त आखिरत में भी भा है। वो सुनो अलीउल मुर्तजा फरमाए तो ऐ अल्लाह जा बान्हा रात जो सुम्हण खां अग में हिकड़ो कम जरूर कदो कर मुझा सुहणा केड़ो पाण फरमाइन था अगर तोडे कहजो हिसाब किताबा त ओहो दई अदा करे पहुंचे सुमंदो कर अगर तुझो कदे हिसाब किताबा तो उनके मुआफ करे पो सुमंदो कर। इहो सोच तो मता अजो की रात मुझे जिंदगी जी आखिरी रात हो जी। ऐ मुसलमान जहदी न तवा पांजे कायदीन के समझण जी कोशिश के नारा तहणदा हूं नारे हैदरी आली वडो नारो हयोसी भेज दस्तगीर नारो तहयोसी पर खुदा जा बाना इन जातिन दे कने तवज्जो भी त तो उन्हन जिंदगी में संगे पैगाम केड़ो दिनो उन्हन असा के समझायो चाहे छा एओ समझायो थन देवबंदी बरेलवी जा झेड़ा कदा वतो न मुजा दोस्त अजीज उते तरुई प्यार जो दरस मिलियो अल्लाह जे महबूब माता के मिसा खुदा जो कसम खणी तो बुधायो मता सोचो त इन गोठ वारन साईं के कुछ चयो आ मुखे खबर ना है त गोठ जो मामलो चाहे आ मुरीद है सजण साईं जो सुभान अल्लाह सालियानो उर्स मुबारक हिकड़ो हफ्तो थियो आ गुजरियो आ मुझे मुर्शिदन करीम पांजे जलसे जे आखिर में सजे लखन मानन के बई बाहू बधी करे दुनिया जी तारीख दुनिया जी मीडिया गवाह मुझे मुर्शिदन बई हथ बाहू ही बधी करे तमाम खास करे जो सजा सिंधी भाइरो अल्लाह जो नालो आ तवा के पाण में मोहब्बत कयो ठाह कयो झेड़ा झगड़ा छरियो इनन में कुछ रखल नाले बेशक मुझे मुर्शिदन करीमन ऐलान भी कयो ऐ असा खास करे जेके मुकर्रर आयो असा के पाबंद कयो तो ओ मौलवियो खुदा जे हिन फर्श के अमन जो फर्श बनाने जेला गोठन में वणो झंगन में वणो जिते भी वणो नफरत जो पैगाम न दियो मोहब्बत जो पैगाम दियो एड़ो प्यार जो पैगाम दियो जो मुसलमान जेके विढ़ियल हुजन उनन जे दिल में दूरियों हुजन ओहे दूरियों खत्म कन बिन मुसलमानन जो सुलह कराण खुदा जो कसम 100 साल जे इबादत को भी अफजल सुभान अल्लाह तो बुधायो जेको बिन के वेढ़ाईंदो आ उन जी छाती उन जो कोई हिसाब किताब भले नमाजी जे मौलवी हुजे पीर एक्स वाई जेड सजी जिंदगी काबे में बैठो हुजे सजी जिंदगी मदीने में बैठो हुजे पर जे बिन के वेढ़ाई थो त इन जो नकी हिते इज्जत नकी हुते इज्जत मदीने वाले मीर जे दरबार में भी उन जी इज्जत जेको बिन के गद करण वारो आ अल्लाह वट भी उन जी इज्जत जेको बिन के ठहण वारो आ चो तमा रब जो कुरान पढ़ इजाजत दे तमा रब जो कुरान अल्लाह जे ज़ात पंहिंजे सोने कुरान करीम जे अंदर फरमायो वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो ऐ इंसानो पंहिंजे अंदर मां इहे कुदूरतूं कढो पंहिंजे अंदर मां बुग़्ज़ के कढो पंहिंजे अंदर मां इन फसाद के कढो। अल्लाह फरमायो वल आफ़ीन अनिन नास बेखे मुआफ कयो जेको बेखे मुआफ कंदो आ वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन मां रब थी करे वायदो थो कया तू बेखे मुआफ कर मां अल्लाह तो सा प्यार करण जो ऐलान थो कया। ऐ मुझा मुसलमान भा याद रखी छद मुआफ करण मुआफ कई के कबो आ जेको डोही हुंदो आ बिल्कुल मुआफ कई के कबो आ जेको डोही हुंदो आ मुझो अल्लाह तो कुरान करीम में फरमाए ऐ मुझा बान्हा तू मां अल्लाह जे रज़ा जे खातिर एकड़े मिनट जेला ए मुझो नंढड़ो सोलो मिसाल समझो
क़यामत जो ॾींहुं थींदो, क़यामत जो ॾींहुं थींदो। तव्हां असांजा चारई फलाण चिक में आहिनि चो आहिनि, गुनाहगार आहियूं, अमलनि जे करे जन्नत में वञण जे लाइक़ आहियूं चो कोन हूं। ॻाल्हि सिधी सही आहे, बुछड़ा अमल आहिनि असांजा, किथों जन्नत मिलंदी, पर उम्मीदवार आहियूं त जन्नत में वेंदासीं। बिल्कुल साईं, बिल्कुल। कहिड़ी उम्मीद आहे, जवाब ॾियो मूंखे, कहिड़ी उम्मीद आहे जॾहिं अमल बि कोन्हनि के, नेकियूं बि कोन्हनि के, लक्षण बि चङा कोन्हनि, पोइ बि चऊं था त वेंदासीं जन्नत में, त हिकिड़ो ई जवाबु ॾींदे कंहिंखां बि कुझु लक्षण बि किना थी, चई थो जन्नत में मोतबर कीअं वेंदे, चवंदो ॻाल्हि ॿुध, मुंहिंजा लक्षण बेशक किना आहिनि, पर जेको न मुंहिंजो महबूब मदीने जो घोट उनखे अल्लाह अदा इहा ॻाल्हि सची आहे न। अमीर खे बि भरवसो आहे त मदीने जे मीर ते आहे, ग़रीब खे बि भरवसो आहे त मदीने जे साईं ते आहे, दौलतमंद खे, पीर खे, फ़कीर खे, जंहिंखे बि भरवसो आहे मुंहिंजे महबूब मदीने जे शहनशाह ते आहे। ऐं तव्हां खां नंढड़ो हिकिड़ो सादड़ो सवाल थो पुछां, हुज़ूर जे दरबार में आउं बि वेठो हां, अदो मामो मुश्ताक बि पहुतो, मूं हुज़ूर खे अर्ज़ कयो, मुंहिंजा आका मुझा गुनाह माफ़ करायो, मुझा आका मुझी सिफारिश फरमायो। एडा मामो मुश्ताक आयो, चवे तो मुझा महबूब, ओ मुझा महबूब, हिन जो मां ॾोही हुयुसि, मां बि हिन ॾे हली वियो हुयुसि, मगर हिन मूंखे माफ़ कोन कयो। आका मूंखे हिन माफ़ कोन कयो, हिन वटि पावर हुयो माफ़ करण जो, मगर मूंखे माफ़ न कई। आका तव्हां बि हिन जी सिफारिश न कयो। हाणे जवाब ॾियो, महबूब मुंहिंजी ॻाल्हि खे अहमियत ॾींदो या मुश्ताक जी ॻाल्हि खे अहमियत ॾींदो? समझी सघो था, आहियूं त ॿई हुज़ूर जा उम्मती न, मां बि हुज़ूर जो उम्मती, हे बि हुज़ूर जो उम्मती। मां चवां थो आका शफ़ात थिए, ओ चवे थो आका मुंहिंजे त मां वियो हुउसि, मूंखे हिन मुआफ़ न कयो। मुंहिंजे दोस्त मदीने वारे मीर जा ग़ुलाम हो, आशिक हो, सादन लफ़्ज़नि में छो नथा सम्झो? मुझो मदीने जो साईं फरमाए थो त ऐ अल्लाह जा बाना, तू हिन ज़मीन ते अल्लाह जे मखलूक जो हिकिड़ो ॾोह माफ़ कर, मां रब थी करे वाइदो थो कयां, मां तुंहिंजा हज़ारे ॾोह माफ़ करे छॾींदुमि। अल्लाह फरमाए तो तू हिकिड़ो ॾोह कंहिंजो मुआफ़ कर। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हू चवंदा डिॼड़ो हो, डिॼी वियो, भाड़ियो हो न, इस कीअं हार मञे। मदीने जे साईं फरमायो, मूंखे अल्लाह जे इज़्ज़त जो कसम, जेको सुलह करण में अॻिराई कंदो आहे अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर, अल्लाह जे महबूब जे रज़ा जे ख़ातिर। मदीने जे साईं फरमायो, मां रब्बे ज़ुल जलाल जो कसम खणी थो चवां, उन जी इज़्ज़त जी ज़मानत मां मुस्तफ़ा पाण थो ॾियां। तो जासा जाकर झेड़ा नंढड़ा हल, मुझे मदीने जे मीर जो सगो चाचो हज़रत अमीर हमज़ा ॿुधो अथव? मदीने जे मीर जो सुहिणो सगो चाचो, जेको हुज़ूर जे मथां जान कुर्बान कंदो हुयो। माई हिंदा हिकु माण्हू ख़रीद कयो इन शर्त सां त तू हज़रत अमीर हमज़ा के शहीद कर, बेदर्दीअ सां शहीद कर। उन माई हिंदा कसम खणी छॾियो हो, मां जिगर चीरे जिगर कढी ॾंदनि सां चबाड़ी दसि, तेसि ख़ामोश न वेहंदसि। उन माई हिंदा ईअं ई कयो, मुंहिंजे महबूब जे सगे चाचे खे शहीद करायो। खंजर सां जिगर चीरे करे, जिस्म जो अंगो अंगो अलग करे, ॾंदनि सां जिगर खे चबाड़े रही हुई। मां तव्हां खां थो पुछां त इहो ॾोह माफ़ करण जहिड़ो आहे? जवाब ॾियो। अहिड़ो ॾोह केरु माफ़ करे सघे थो? नथो करे सघे, मगर कुर्बान वञा अम्मा आमिना जे लाल जे मथां। जॾहिं उहा माई हिंदा हुजूर जे दरबार में आई, या रसूल अल्लाह, माफी जे लायक त नहिया, पर अल्लाह जा महबूब तव्हां जे रहमत में उम्मीद आ, अज मूंखे माफ़ कयो, मां मुसलमान थियण थी चाहियां। मुझे मुस्तफ़ा फरमायो, मां अल्लाह जे दीन जे ख़ातिर तोखे माफ़ करे छॾियो।
अखियूं खोल मुसलमान, खुदा जो वास्तो थई ए सजण साईं जो परवानो तो वट अल्लाह जो वास्तो खणी आयो आ। इन जिंदगी में कुछ भी रखल ना है। अचो त हिक बे के मोहब्बतूं ॾियूं, कुर्ब ॾियूं, प्यार ॾियूं, अहिड़ो प्यार ॾियूं जो हिकिड़े के तकलीफ़ अचे त ॿिए जो जी झुरी पवे। दुरूद पढ़ो तो मां मौज़ू ॿियो को खणियो, बस मूंखे तबलीग इहा करणी हुई। हिते मूंखे पंहिंजे मुर्शिद जो हुक्म आहे त जिते भी फ़कीर आशिक वञी उते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जो पैगाम ऐं सिद्धी कौम में ख़ास करे इन झगड़न झेड़न खे ज़रूर ॻाल्हाईंदा कयो त मन अल्लाह राज़ी थी ऐं अल्लाह जो मिठड़ो महबूब राज़ी थी पवे। अल्लाह कदो हिते सॼे ॻोठ वारा वेठा हो, हिते इंशाअल्लाह कंहिंजो बि झेड़ो न हूंदो। अगर आहे त ख़ुदा जो वास्तो अथव, छा रखियो आहे झेड़न झगड़न में। अचो त पाण में ॿाहिरि थी दुनिया खे ॿुधायूं त ओ दुनिया वारो असां हिकु आहियूं, हिकु आहियूं, हिकु आहियूं। दुनिया जी काई ताक़त तव्हां ॾे अख खणी मेरे अख सां निहारे भी कान सघंदी।